जामशोरे में PPMA ने जमीलुज़्ज़मान किताब मेले जो इफ्तिताह कयो। सिंधी अदबी बोर्ड तरफ़ां लॻायल किताबी मेले जे इफ्तिताह दौरान जमीलुज़्ज़मान स्टॉलनि जो मुआइनो पिणु कयो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मखदूम जमीलुज़्ज़मान जो चवणु हो त एडाक बाबति जल्द पास थियणु घुरिजे जीअं सिंधी अदबी बोर्ड जी माली तोड़े इंतिज़ामी मामलनि में रुकावटूं पेश न अचनि। हुन चयो त रुॻो सिंध हुकूमत न पर वफ़ाक़ खे बि घुरिजे त सक़ाफ़ती ऐं किताबी मेला लॻाए। मखदूम जमीलुज़्ज़मान जो चवणु हो त घणे अरसे खां पोइ बोर्ड में अचण ते खेसि घणी ख़ुशी थी आहे। ॾाहनि खे इदारे जी तरक़ी लाइ किरदारु अदा करणु घुरिजे। बजट बढ़ानी चाहिए और सिंधी अदबी बोर्ड हो या सिंधी लैंग्वेज अथॉरिटी हो या इस तरीके के जो दूसरे अदबी इदारे हों, हमारा सिस्टम ऐसा होना चाहिए कि उन्हें दरख्वास्त देने की ज़रूरत ना पड़े और हुकूमत वक्त ख़ुद ख्याल करके इन इदारों की बजट भी बढ़ाए और आलमों और अदीबों के जो मसले हैं उनको भी देखे और उनको भी हल करे। सिंधी अदबी बोर्ड के चेयरमैन मखदूम सईदुज़्ज़मान आतिफ़ जो चवणु हो त सिंधी अदबी बोर्ड पंहिंजे क़याम खां वठी अॼु ॾींहं ताईं सिंधी अदब ऐं ॿोलीअ जी भलाई तोड़े वाधारे ख़ातिर सरगर्म अमल आहे। किताब तो बुनियादी चीज़ है, तो वो लोगों को वैसे भी पता चलता है, बुक शॉप भी है हमारा, इश्तिहारात भी आते रहते हैं, तो इससे और ज़्यादा पता चलेगा। वो आएंगे, लेंगे, पढ़ेंगे इंशाल्लाह। उन मौक़े ते मेले में शरीक औरतुनि ऐं ॿियनि अवामी आवाज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इहा हिकिड़ी पॉज़िटिव एक्टिविटी आहे, मेला लॻणु ऐं सक़ाफ़ती अदबी मेला। त सिंधी अदबी बोर्ड खे मुंहिंजो ख़्यालु आहे त इन्हनि सभिनी मेलनि जी सरबराही करणु घुरिजे ऐं हिननि पंहिंजो ही मेलो लगायो है तमाम बेहतरीन शइ ऐं खोड़ सालन खां पोइ लॻो आहे। अहिड़े क़िस्म जी एक्टिविटी बोर्ड जी तरफ़ां कोशिशि कई आहे त जेको सिंधी अदबी बोर्ड जा किताब छपियल आहिनि उहे बि हुजनि ऐं उन खां अलावा जेके बि सिंध जूं पब्लिकेशन्स आहिनि उन्हनि जा बुक्स हुजनि। ऐं उन मां तव्हांखे हींअर नज़र पियो अचे त केतिरो शागिर्दनि जो रेशो जेको आहे सो किताबनि ते आयो आहे, शागिर्दियाणियूं आयूं आहिनि। इहा हिकिड़ी ख़ुशीअ जहिड़ी ॻाल्हि आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।